अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, ही सिंधी जो पेपर आहे। अॼुकल्ह जेके 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर जा पेपर हलनि पिया उन मां, पर हीउ जेको मां अॻियों क्लास शेयर कयो हो, ही उन खां बि मूंखे किथे किथे वधीक थोरा सुठा ऐं इम्पोर्टेंट सुवाल मिलनि पिया। एंड हीउ जेको मूंखे पेपर हुयो, कंहिं स्टूडेंट मूंखे मोकिलियो हो त मैम प्लीज़ हीउ पेपर सॉल्व कयो। ऐं जॾहिं मां पेपर ॾिठो त वाक़ई इलाही सुठो हुयो। उन लाइ मां उनखे चयो त जी बेटा हीउ ज़रूरु असां सॉल्व कंदासीं ऐं शेयर कंदासीं। सो वधूं था पाण पेपरनि जे हल करण जे तरफ़। ऐं जेको पेपर आहे सिंधी सब्जेक्ट SS एंड SPSC जी तयारी करण वारनि जे लाइ, सिंधी ग्रामर जो जेका बारे में, सिंधी अदब जे बारे में ॼाण हासिलु करण वारनि जे लाइ तमामु लाभाइतो साबित थींदो। पहिरियों नंबर सुवालु आहे त नज़म ख़ुशहाली जो शाइर केरु आहे? इमदाद हुसैनी, तनवीर अब्बासी, शेख अयाज़ या को बि न। त इन में ई जेको नज़म ख़ुशहाली आहे उनजो जेको शाइर आहे उहो इमदाद हुसैनी आहे, यानी जेको पहिरियों ऑप्शन आहे ए उहो सही आहे। उनखां पोइ आहे त शेख अयाज़ जी क़बर किथे आहे? भिटशाह में, शिकारपुर में, कराची में, दादू में। शेख अयाज़ जो असुलु नालो शेख मुबारक अली ऐं शिकारपुर सां संदन तालुक़ु हो, पर जीअं त संदन वसियत मुताबिक़ खेनि भिटशाह में दफ़न कयो वियो आहे। संदन जेका क़बर आहे उहा भिटशाह में आहे। त ऑप्शन ए जेको आहे उनजो करेक्ट आंसर आहे। उनखां पोइ असां नेक्स्ट आहे त हफ़्त ज़बान शाइर कंहिंखे चयो वेंदो आहे? शेख अयाज़ खे, शाहब लतीफ़ भिटाई खे, सचल सरमस्त खे, या इन्हनि मां को बि न। त जेको हफ़्त याने सत फ़ारसी ज़बान जो लफ़्ज़ आहे। हफ़्त ज़बान शाइर माना सतनि ॿोलियुनि जो शाइर। उहो शाइर जिन सतनि ॿोलियुनि में शाइरी कई हुजे त उहो आहे सचल सरमस्त। अरबन खां पोइ सिंध ते देश जो राज, अरबन खां पोइ सिंध ते देश जो राज क़ाइमु थियो? टालपुरनि जो, सूमरनि जो, कल्होड़नि जो या को बि न। त अरबन खां पोइ जेको आहे उहो सूमरनि जो राज जेको आहे उहो राइज थियो हुयो। इस्माइली मुबलगनि जे कलाम खे देश सॾिजे थो? गाह, गेच, काफ़ी या गुनान। त उन जेका सही जवाबु आहे उहो आहे गुनान। ठीकु आहे। पीर सदरुद्दीन आहे उन्हनि जा शाइर, पीर सदरुद्दीन शाह। ऐं इस्माइली मुबलगन जेको मज़हबी कलाम आहे उनखे गुनान सॾिजे थो। उनखां पोइ आहे नावल नेठि गूंगे ॻाल्हाए जो लेखक केरु आहे? पीर हसामुद्दीन राशिदी, सामी, अमर जलील या तनवीर अब्बासी। अमर जलील जो इलाही मशहूरु नाविल आहे त नेठि गूंगे ॻाल्हायो, जेको टियों नंबर ऑप्शन आहे उहो सही आहे। उनखां पोइ आहे त नाटक दंगी मंझि दरिया जो लेखक केरु आहे? अली बाबा, अमर जलील, तनवीर अब्बासी या को बि न। त उनजो जेको सही जवाबु आहे उहो अली बाबा जो आहे, नाटक दंगी मंझि दरिया। उनखां पोइ शमसुल उलमा, ठीकु आहे, आलमनि जो सिॼु। शमसुल उलमा देश खे सॾिजे थो? शाह लतीफ़ खे, सचल सरमस खे, उमर बिन दाऊद पोटो खे या कलंदर शहबाज़ खे? त उनजो सही जवाबु आहे शमसुल उलमा, उमर बिन दाऊद पोटो। शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग बि आहिनि। ठीकु आहे। कुझु राइटर्स आहिनि जिन खे जेके शमसुल उलमा जी ख़िताब सां नवाज़िया विया आहिनि, उहे बि तव्हां फर्दर यादि करे सघो था। ठीकु आहे। पर शमसुल उलमा, उमर बिन दाऊद पोटो, यानी टियों नंबर ऑप्शन सही आहे। उनखां पोइ हैदर बख़्श जतोई नज़म लिखियो कहिड़ो? ए वतन तूं लख लहीं, दरिया बादशाह, सचाई जो इनाम या वतन जी अॾावत। त उन जेको सही जवाबु आहे उहो आहे दरिया बादशाह। हैदर बख़्श जतोई जेको हारी हक़दार इख़बार जो फाउंडर आहे, उनजो ई जेको दरिया आहे नज़म आहे उनजो आहे दरिया बादशाह। उनखां पोइ आहे त शाह लतीफ़ जे रिसाले जो उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो? ठीकु आहे। अमर जलील, शेख अयाज़, आगा सलीम या को बि न। त अकॉर्डिंग टू आर नॉलेज शाह लतीफ़ जे रिसाले जो उर्दू में तर्जुमो शेख अयाज़, उर्दू ऐं अंग्रेज़ी में तर्जुमो शेख अयाज़ कयो। उनखां पोइ आहे अनेक मज़हबुनि ऐं क़ौमुनि जो मुल्क आहे? ईरान, अमरीका, सिंगापुर या पाकिस्तान। त उनजो करेक्ट आंसर आहे सिंगापुर। सिंगापुर जो सैर जेको आहे, सफ़रनामो आहे, उन मां इहो वरितो वियो आहे त अनेक मज़हबनि ऐं क़ौमुनि जो मुल्क आहे सिंगापुर। उनखां पोइ हीउ सुवालु जेको आहे इन में थोरी ग़लती आहे। हीअ आहे त आगा सलीम लेखक आहे? ऊंदाही धरती, रोशन हथ, हममोस्त, अणपूरो इंसान या उन्हनि मां को बि न। जॾहिं त आगा सलीम ऊंदाही धरती, रोशन हथ जो बि राइटर आहे, हममोस्त जो बि आहे, अणपूरो इंसान जो बि आहे। उहे हुनजूं मशहूरु तसनीफ़ूं अफ़साना आहिनि। त को बि न थियणु घुरिजां, बल्कि थियणु घुरिजां त या उहे सभई। त हीअ ऑप्शन ग़लति आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे त कापी चेक करणु वक़्तु इनखे जेको आहिनि असांजा बोर्ड सॻोरो या जेके टिकर हूंदा उनखे
कहिड़ी नोयत सां ॾिसनि था, पर जेको सही ऑप्शन हुअणु घुरिजे हा उहे सभु हुअणु घुरिजे हा, पर उहो हिन में मौजूदु न आहे। इन लाइ जो आगा सलीम इन्हनि टिनी तसनीफ़ुनि जो राइटर आहे। उन खां पोइ आहे अदूअ मोचीअ जो किरदारु मज़ाह आहे, ख़ुशामदिया, लालचिया या संजीदा आहे। त इहो तंज़ मज़ाह जो आहे किरदारु, ऐं अदू मोचीअ जो किरदारु जेको आहे उहो मज़ाह आहे। जमाल अबड़ो छा हुयो, नाम्यारो आलिम हो, अदीब हो, तालीमी माहिर हो, या इहे सभु। त इन जो सही ऑप्शन आहे सभु। उन खां पोइ आहे त 30 एकड़ ज़मीन वलारे बीठो आहे, काहूअ जो दड़ो, मोहन जो दड़ो, रनी कोट या को बि न। त जेको सही जवाबु आहे अलिफ जेको आहे काहूअ जो दड़ो। 30 एकड़ ज़मीन वलारे बीठो आहे काहूअ जो दड़ो। सो ही हुयो अॼु जो क्लास। यकीनन तव्हांजे लाइ कुझु वधीक इंफॉर्मेटिव ऐं लाभाइतो साबित थियो हूंदो। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते जेकॾहिं तव्हां नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा, त जीअं असांजा ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। ऐं धणी जी दर्दो आहे त अलाह पाक तव्हांखे जे महिनतुनि खे रंग लाए, तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदुनि में कामयाबु करे, कामरान करे, ऐं तव्हांजे लाइ रोज़ीअ जा दरवाज़ा ऐं इल्म जा दरवाज़ा खोले। आमीन या रब्बिल आलमीन। सिंध सलामत, साथ सलामत।